राधड़ में जतियाल हाउस ते अॻूणे वज़ीर आला सिंध जी सालगिरह जे मौक़े ते पार्टी अॻवान सरदार मज़हर ख़ान जतियाल ऐं शाहिद कंबर सोलंकी संदसि वेझनि दोस्तनि शफ़क़त सोलंकी अल्ताफ़ बिरोही जी अॻवानी में सरदार गुलबहार ख़ान जतियाल हाउस ते केक काटी सालगिरह वॾी धाम धूम सां मल्हाई वई। मच कचहरी जो प्रोग्राम पिणु कयो वियो। ग़ुलाम अब्बास सोलंकी अॻूणे वज़ीर आला सिंध लियाकत अली जतोई खे सिंध जी रस्म पग जो तोहफ़ो पेश कयो। मच कचहरी में सियासी समाजी साफ़ी बिरादरी ऐं लियाकत जतोई जे हमदर्दनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻूणे वज़ीर आला सिंध लियाकत अली जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो हक़ पाणी ते कब्ज़ो कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। असां हर मसइले ते सिंध अवाम सां गॾु रहिया आहियूं ऐं सदाईं गॾु रहंदासीं। ईंदड़ वक़्तु अव्हां जो आहे। पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो। किशमिश जे वापारियुनि खां मां तव्हांजी जान छॾाईंदुसि। मोटरसाइकिल ते सवारी कंदड़ तव्हांजे हक़नि ते धाड़ो हणी अरबपति बणिजी विया। मुंहिंजी हिननि सां का बि दुश्मनी नाहे। मुंहिंजे दोस्तनि मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। मां तव्हांखे बख़्श न कंदसि। गुज़िरियल 17 सालनि खां मां बर्दाश्त कंदो थो अचां। तव्हां करप्शन करे जेके पैसा कमाया आहिनि तव्हांजा पेट मां पैसा कढी हिन अवाम जी बचनि मथां ख़र्च करे खेनि बिजली गैस पाणी स्कूल ऐं अस्पताल ते ख़र्च कंदसि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।